बाबा साईं, असांखे ॾाढी ग़लती थी पई आहे। आख़िर असांजी धीउ गुम थी आहे बाबा। सब्र कर फकीर मामून बाबा, सब्र कर, परेशान न थी, तोखे तुंहिंजी धीउ मिली वेंदी। बाबा साईं, असांजे नंढे ते इल्ज़ाम आयो आहे त तव्हांजी धीउ असांजे घर मां चोरी करे वई आहे। ऐं असां त तव्हांजे घर जो निमक खाधो आहे। मुंहिंजी धीउ आख़िर तव्हांजी चोरी छो कंदी? न बाबा न साहिबा, चोरी छो कई? अरे जलाल मिड़ई कावड़ में चई छॾियो। रईस, असांजो भला ॾोह कहिड़ो आहे? तव्हां त असांजा मालिक आहियो। मुंहिंजी न्याणी त अव्हां वटि अमानत हुई। सही थो चईं बाबा, सही थो चईं। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजी धीउ समूर त मूंखे पंहिंजनि बचड़नि जे बराबरि आहे। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त असीं पुलिस में रिपोर्ट दाख़िल करायूं, का त ख़बर पवंदी। न बाबा न, न इन ॻाल्हि जी तोखे मां हरगिज़ इजाज़त कोन ॾींदुसि। ॾिस बाबा, वाक़ई साहिबा तुंहिंजी धीउ आहे, पर वही त मुंहिंजे हवेलीअ मां आहे न। इहो असांजी इज़त जो सवाल आहे। सब्र कर, घबराए, मां वेठो आहियां। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।